सिंध मेमून इत्तेहाद जे मरकज़ी ऑर्गेनाइज़िंग कमेटी के मेंबरनि सरदार अयाज़ मेमून ऐं अब्दुर्रहीम मेमून सकरन प्रेस क्लब पहुची मेमून बिरादरी के माण्हुनि सां मुलाक़ात कई, जिते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध मेमून इत्तेहाद तोड़े जो बिरादरी के माण्हुनि जी फलाह ऐं बहबूद लाइ जुड़ियल आहे, पर ॿियनि बिरादरियुनि जे ॾुखनि सुखनि जा पिणु साथी रहिया आहियूं। हिननि चयो त पूरी सिंध जे दौरे ते निकितल आहियूं। ईंदड़ महीने मेमून बिरादरी जो कन्वेंशन घुराए रहिया आहियूं, जंहिंमें 10 लख मेमून बिरादरी जा माण्हू शरीक थींदा। हिननि इहो बि चयो त सिंध में मेमून बिरादरी जी आबादीअ जो कुल अंगु 90 लख आहे, जिन खे मुतहद करण जी कोशिश करे रहिया आहियूं। हिननि हिकु सवाल जे जवाब में चयो त सियासी वाबिस्तगियुनि खे हटी करे सिंध मेमून इत्तेहाद बिरादरी सतह ते कम खे वधीक तरजीह ॾेई रहियो आहे। हिननि सकरन में तनज़ीम साज़ी लाइ 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी मुक़ररु करण जो पिणु ऐलान कयो, जंहिंमें शौकत हुसैन सनाई मेमून, गुलाम अली मेमून ऐं वसीम अहमद मेमून खे शामिल कयो वियो, जेके सकरन में तनज़ीम साज़ीअ खे मुकमल कंदा। इन मौक़े ते यूनाइटेड मेमून जमायत सकरन जो सदर काज़ी जावेद सनाई पिणु मौजूदु हो, जंहिं सां सलाह मशवरा करण बैदि आईंदा जी हिकमत अमली जोड़ी वई।